अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां सभु। उम्मीद त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव। दोस्तों, रूबी अली शमा मंगीअ सां मुलाक़ात कई आहे। जी दोस्तों, रूबी अली शमा मंगीअ सां मुलाक़ात कई आहे। उन मुलाक़ात में उन्हनि खे चयो त तव्हांखे कंहिं शइ जी बि ज़रूरत हुजे त तव्हां मूंसां राब्तो कयो, मूंखां जेका थी सघी मां तव्हांजी मदद कंदसि। ऐं उन्हनि इहो बि चयो त आर्टिस्ट वटि एतिरा पैसा कोन हूंदा आहिनि जो हू पंहिंजूं टेस्टियूं कराए सघे। मां कल्चरल डिपार्टमेंट खे इहा अपील कंदसि त हू पंहिंजा रूल तब्दील कनि, छो जो त हीउ असांजो डिपार्टमेंट आहे ऐं असांजे लाइ ई ठहियो आहे। उन्हनि इएं बि चयो त मां पूरी सिंध खे अपील थी कयां त हिननि जी मदद कई वञे। दोस्तों, अचो तव्हांखे हीउ वीडियो ॾेखारियूं था। अगर कल्चर डिपार्टमेंट यकीन ॾिया रहियो आहे तो कंदा, पर पैसा वग़ैरह आहिनि टेस्टूं वग़ैरह कराए वठंदो छो जो कल्चर डिपार्टमेंट अगर कोई ॾिसे थो, अगर कोई वीडियो जो ॾिसी वठे त आर्टिस्ट वटि पैसा न हूंदा आहिनि, तंहिंजे करे हू टेस्टूं सभ खां वधीक महांगियूं हूंदियूं आहिनि। अगर आगा खान जो टेस्टूं लिखी था ॾियनि ऐं टेस्टूं आर्टिस्ट कराए थो तो इलाही महांगियूं हूंदियूं आहिनि। त कोशिशि कयो पंहिंजा जेके रूल्स आहिनि चेंज कयो ऐं अगर टेस्टनि जा पैसा तव्हां ॾेई सघो, छो जो वो चवन पियो त अगर टेस्टूं ही कराइण जे लाइ त पोइ मां लाड़काने मां बि कराए वठां। त तव्हां कोशिशि कयो, छो जो ही जीअं अपार्टमेंट में रहियूं आहिनि, इलाही ख़ाली अपार्टमेंट आहे, कुझु बि न आहे, पंहिंजा ॿार वग़ैरह गॾु वठी आया आहिनि, ख़बर बि न आहे, एरियाज़ जी बि ख़बर न आहे, वञिणो केॾांहुं आहे, करिणो छा आहे। तो बराए महिरबानी अचो ऐं पुछो, छो जो ही तव्हांजी महिरबानी आहे जो कल्चर डिपार्टमेंट इन ॻाल्हि ते असां ख़ुशि आहियूं त उन्हनि तव्हां सां राब्तो कयो, तव्हांखे घुरायो, पर हाणे घुराइण खां पोइ तव्हां अची सार त लहो कीअं आहिनि, कीअं रहनि पिया। इहा बि उनजी महिरबानी आहे, उन्हनि एतिरो तावड़ कयो आहे, वधीक अलाह भलाई कयो त सुभाणे ॾिसूं। अलाह कंदो सही थी वेंदो आहे। तव्हां असांजो साथ KPN जो साथ, छो जो मूंखे मैडम हिना काज़ी चयो त तव्हां आपी आई आहे, जेतिरी हेल्प थी सघी उन्हनि कई, पर चई तव्हां आया आहियो, अगरि कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे, कोई बि अहिड़ी हुजे त असांखे तव्हां ज़रूरु चइजो, छो जो असां बि कोशिशि कंदासीं कल्चर डिपार्टमेंट खे ई चवंदा आहियूं, छो जो हीअ असांजो डिपार्टमेंट आहे, असांजे लाइ ठहियो आहे। त अगरि इन सेंस कुझु अॻिते कोई थिए थो त असां तव्हां सां गॾु आहियूं, हर पल हर घड़ी, तव्हां अकेला न आहियो, ख़ुशि हुजो सभु। दोस्तों, तव्हां इहो वीडियो ॾिठो। दोस्तों, रूबी अली उहा वाहिद अदाकारा आहे जेका पंहिंजे अदाकारनि जा ॾुख सूर सम्झंदी आहे ऐं हूअ उन्हनि जे ॾुखे सुखे वक़्त में कमु ईंदी आहे, पोइ उहो सोशल मीडिया ज़रिए हुजे या कंहिं ॿिए तरीक़े सां हुजे, पर हू उन्हनि जो आवाज़ ज़रूरु उथारींदी आहे। दोस्तों, अहिड़ा अदाकारा घटि ई हूंदा आहिनि।